बुलेटिन में शामिल आहिनि खोड़ ख़बरूं पर सभ खां पहिरीं अवां खे अपडेट कंदासीं एशिया कप जी पहिरीं मैच जे हवाले सां। एशिया कप जी पहिरीं मैच में पाकिस्तान नेपाल खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जे 343 रन्सुनि जे जवाब में नेपाल जी पूरी टीम 104 रन्सुनि ते ई आउट थी वई। पाकिस्तान 238 रन्सुनि तां नेपाल खे शिकस्त ॾिनी। शादाब खान 4, शाहीन आफरीदी ऐं हारिस रऊफ़ ॿ विकेटियूं वरितियूं। पाकिस्तान तरफ़ां कप्तान बाबर आज़म 151, इफ्तिखार अहमद 109 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। एशिया कप जो सभ खां वॾो दंगल पाक भारत मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। एशिया कप जी पहिरीं मैच में पाकिस्तान नेपाल खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जे 343 रन्सुनि जे जवाब में नेपाल जी टीम 104 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। पाकिस्तान 238 रन्सुनि तां नेपाल खे शिकस्त ॾिनी। शादाब खान 4, शाहीन आफरीदी, हारिस रऊफ़ ॿ विकेटियूं वरितियूं। पाकिस्तान तरफ़ां कप्तान बाबर आज़म 151, इफ्तिखार अहमद 109 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। एशिया कप जो सभ खां वॾो दंगल पाक भारत मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। एशिया कप जी पहिरीं मैच में पाकिस्तान नेपाल खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जे 343 रन्सुनि जे जवाब में नेपाल जी टीम 104 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। पाकिस्तान 238 रन्सुनि तां नेपाल खे शिकस्त ॾिनी। शादाब खान 4, शाहीन आफरीदी ऐं हारिस रऊफ़ ॿ विकेटियूं वरितियूं। पाकिस्तान तरफ़ां कप्तान बाबर आज़म 151, इफ्तिखार अहमद 109 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। एशिया कप जो सभ खां वॾो दंगल पाक भारत मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। एशिया कप जी पहिरीं मैच में पाकिस्तान नेपाल खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जे 343 रन्सुनि जे जवाब में नेपाल जी टीम 104 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। पाकिस्तान 238 रन्सुनि तां नेपाल खे शिकस्त ॾिनी। शादाब खान 4, शाहीन आफरीदी, हारिस रऊफ़ ॿ विकेटियूं वरितियूं। पाकिस्तान तरफ़ां कप्तान बाबर आज़म 151, इफ्तिखार अहमद 109 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। एशिया कप जो सभ खां वॾो दंगल पाक भारत मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। एशिया कप जी पहिरीं मैच में पाकिस्तान नेपाल खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान जे 343 रन्सुनि जे जवाब में नेपाल जी टीम 104 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। पाकिस्तान 238 रन्सुनि तां नेपाल खे शिकस्त ॾिनी। शादाब खान 4, शाहीन आफरीदी, हारिस रऊफ़ ॿ विकेटियूं वरितियूं। पाकिस्तान तरफ़ां कप्तान बाबर आज़म 151, इफ्तिखार अहमद 109 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी। एशिया कप जो सभ खां वॾो दंगल पाक भारत मैच 2 सेप्टेम्बर ते खेॾी वेंदी।